नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो हणी अंग्रेज साम्राट सां जंग विढ़ंदड़ शहीद सिबकतुल्लाह शाह राशिदी अल महरूफ शहीद सूर्या बादशाह जी योम शहादत जे सिलसिले में प्रोग्राम जीअंदो कीरियो में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। प्रोग्राम में हुर जमात के अकीदत मंदन फकीर बशीर अहमद कीरियो, खलीकुर रहमान कीरियो, नज़ीर अहमद कीरियो समेत ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौके ते तकरीब में शरीक हुर जमात के अकीदत मंदन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद सूर्या बादशाह अंग्रेज साम्राट सां सिंध जे आज़ादीअ जी जंग विढ़ियो ऐं जामे शहादत नौश फरमायो। उन्हनि चयो त पागार ख़ानदान हमेशा मुल्क वतन जे दिफ़ा लाइ अॻभरो रहियो आहे। शहीद सूर्या बादशाह जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं पर अंग्रेज साम्राट जो हुकुमनामो क़बूल न कयो। उन्हनि इहो वचन वरजाईंदे चयो त शहीद सूर्या बादशाह जे छॾियल मिशन खे पाया तकमील ताईं पहुचाइण लाइ जिदोजहद जारी रहंदी।